अल्लाह इंसान जे इस्लाह जे लाइ हर दौर में पंहिंजे नेक ऐं सालिह इंसाननि खे चूंडियो आहे त जीअं हू इंसाननि में अमुन मोहबत ऐं हिक ॿिए जो एहसास पैदा करे सघनि। त उअं ई अल्लाह पंहिंजे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे क़ौम समूद जो नबी करे मोकिलियो। पर अफ़सोस, जीअं ई अल्लाह जे नबी क़ौम समूद खे अल्लाह जी दीन जी तरफ़ सॾु करण लॻा त हू खिली ऐं मज़ाक़ करण लॻा ऐं चवण लॻा, ए सालिह, जेकॾहिं तूं वाक़ई अल्लाह जो नबी आहीं त हिन जबल मां ॾाछी कढी ॾेखार जेको हिन पूरे शहर खे खीर पियारे। त बस जीअं ई इहो ॿुधो त अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम हथनि खे बुलंद कयो ऐं अल्लाह जी दरबार में दुआ कई त ए अल्लाह, शायदि ही माण्हू तुंहिंजे मौजज़े खे ॾिसी ईमान खणी अचनि। मुंहिंजा अल्लाह हिननि माण्हुनि खे जबल मां ॾाछी कढी ॾेखार। त जीअं ई अल्लाह जे नबीअ हीअ दुआ कई त जबल खे चीरे हिकु ॾाछी पंहिंजे बच्चे सां गॾु हिननि माण्हुनि जे साम्हूं बीह रही। पूरी क़ौम हैरान थी वई ऐं अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम फरमाइण लॻा, ए इंसानो, हीअ ॾाछी अल्लाह जी निशानी आहे। जेको अल्लाह जबल खे चीरे ॾाछी खे पैदा करे सघे थो, उहो ई हिन काइनात जो हक़ीक़ी मालिक आहे। ए इंसानो, पथरनि खे न पूॼो, बाहि खे न पूॼो, उन अल्लाह जी इबादत करियो जंहिं तव्हां खे पैदा कयो आहे। अल्लाह जे कर्म सां ॾाछी सॼे शहर खे खीर पियारींदी हुई। अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम फरमायो, ए इंसानो, जेको ज़ात में चश्मो आहे उन जो पाणी हिकु ॾींहुं तव्हां पियो ऐं ॿिए ॾींहुं हीअ ॾाछी पीअंदी जेके तव्हां खे खीर ॾींदी आहे। सभिनी मञियो ऐं हिकु ॾींहुं माण्हू पाणी पीअंदा हुआ ऐं ॿिए ॾींहं ते ॾाछी जो खीर। पर अफ़सोस, शैतान उन्हनि माण्हुनि खे मचराईंदो रहियो। हिन तला जे पाणी ते क़ौम समूद जो हक़ आहे, हिन ॾाछी जो न। ऐं पोइ हिकु ॾींहुं हिकु माण्हू खे लालच ॾेई वई त शहर जे सभिनी खां वधीक ख़ूबसूरत औरत सां तुंहिंजी शादी कराईंदासीं, बस तूं असांजो हिकु कमु कर, हज़रत सालिह जी ॾाछी खे क़त्ल करे छॾ। हू हिकु ताक़तवर ऐं वहशी इंसान हो। उन नव गिरोह ठाहिया ऐं इहो चयो, हिन ॾाछीअ खे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम सॼी क़ौम खे सम्झाईंदा रहिया त अल्लाह खां डिॼो, हीअ ॾाछी अल्लाह जी निशानी आहे। हिक ॿिए जो एहसास कयो, हूस लालच ऐं नफ़सानी ख्वाहिशात खां हटी करे हिक ॿिए जे लाइ जीअण सिखो। पर अफ़सोस, ही सभु हिननि ॻाल्हियुनि खे मज़ाक सम्झी रहिया हुआ। आख़िरकार हिकु ॾींहुं अल्लाह जी निशानी उन ॾाछी जा चारई पेर बेदर्दी सां कटे छॾिया ऐं पूरो शहर तमाशाई थी ॾिसंदो रहियो ऐं वॾी बेरहमी सां उन ॾाछी खे मारे छॾियो। सॼो शहर ख़ुशियूं मल्हाइण लॻा त असां सालिह जे अल्लाह जी ॾाछी खे मारे छॾियो। ऐं सभु चवण लॻा, ए सालिह, अगरि तुंहिंजो अल्लाह वाक़ई सचो आहे त चईसि त असां ते अज़ाब खणी अचे। त बस अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम फरमायो, टिनि ॾींहंनि में अल्लाह जो अज़ाब अचण वारो आहे ऐं जेके पथरनि जा घर तव्हां ठाहे रहो था पिया उहे तव्हां ते किरी पवंदा ऐं तव्हां ख़तम थी वेंदो। सभु खिलंदा रहिया, मज़ाक उॾारे रहिया हुआ ऐं उन्हनि मां 9 माण्हू हीअ साज़िश करण लॻा त सालिह ऐं उन जे ख़ानदान खे क़त्ल करे छॾींदासीं। बस जीअं ई उहे अल्लाह जे नबी खे क़त्ल करण विया, आसमान मां हिकु पथर उन्हनि माण्हुनि ते अची किरियो ऐं उहे सभु जो सभु ख़तम थी विया ऐं हितां ई अज़ाब जी शुरूआत हिन क़ौम ते थी वई। एतिरे में पूरी क़ौम जा मुंहं कारा थी विया ऐं आसमान खां बाहि वसण लॻी ऐं ज़मीन लुॾण लॻी। अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम ऐं उहे माण्हू जेके हज़रत सालिह अलैहिस्सलाम ते ईमान खणी आया, उन्हनि खां अलावा सभु जो सभु ख़तम थी विया। ऐं हीअं ई उहे सभु जेके ज़ुल्म करे रहिया हुआ, उन्हनि खे अल्लाह ज़मीन में ई दफ़नाए छॾियो। अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे माण्हुनि जी लाशुनि खे ॾिसी अखियुनि खे नम करे फरमाइण लॻा, काश तव्हां हिक ॿिए जो एहसास कयो हा त अॼु हिन तरह बेइज़त न थियो हा। अफ़सोस आहे त तव्हां पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही खे तबाह करे छॾियो। मां तव्हां जे लाइ हक़ जो पैगाम खणी आयो हुउसि, पर अफ़सोस, तव्हां हक़ जे पैगाम खणी अचण वारे खे पसंदि न आयो कंदा। हिन क़ौम जा आसार अॼु बि मौजूदु आहिनि। मदीने पाक जे उत्तर ओलह में उन्हनि जा घर मौजूदु आहिनि। अॼु ताईं उहो इलाइक़ो मदाए सालिह जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। पोइ पाण ईमान खणी अचण वारनि सां गॾु फ़लस्तीन जे इलाइक़े रुमला में अची रहण लॻा ऐं बाक़ी जी ज़िंदगी उते गुज़ारी ऐं उतां खां ई पाण दारुल फना मां दारुल बका जी तरफ़ कोच कयो। सलाम हुजे अल्लाह जे पैगाम खे आम करण वारे अल्लाह जे नबी हज़रत सालिह अलैहिस्सलाम ते।